अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु वाहिदा ला शरीक लहु व ला नज़ीर लहु ला मिस्ल लहु व ला मुमासिल लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मअवाना व मलजना व हादियना व महदियना व तनवीर अबसारिना व क़ुर्रत अयूनिना व क़ुलूबिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। नको जाओ जाम खे नको जाम वियाओ नंढी वॾी गंदरी सभिनी आहे सियाहो लम यलिद वलम यूलद इयो निजाबत नियाओ किब्र किब्रिया तख्त तमाची जाम जो जखरे जड़ो जान दिसा को न दे हमें मुहड़ मिड़नी मुरसले सरस संदस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर थिस मकान तई आगे जो एहसान जई हादी मेलियुम मेहड़ो पखी ब्या मचन पर हंज सदाई डुबरा पखी ब्या मचन पर हंज सदाई डुबरा सुते लोक निंड्रूं करे हे आधी दई उडरन सुते लोक निंड्रूं करे हे आधी दई उडरन अला इन पखियुन कदे सुमी सुख न माणियो। दोस्तों अल्लाह तबारक व तआला आलम अरवाह में 3 महफिलियूं कयूं उन मो हिकड़ी महफिल जो मां फ़क़त ज़िक्र कयां तो पियो। समूरन रूहन खे गदागर हुजे शहनशाह हुजे आलिम हुजे अदीब हुजे मुफ़क्किर हुजे मुहद्दिस हुजे समूरन जे रूहन खे अल्लाह गॾु कयो
अल्लाह से फरमाओ वइज़ अख़ज़ रब्बुका मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम व ज़ुर्रियतहुम व अशहदहुम अला अनफुसिहिम अलस्तु बिरब्बिकुम। समूरा रूह जॾहिं गॾु थिया त अल्लाह जी ज़ात हर रूह सां मुखातब थी फरमायो अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? समूरन रूहन गॾिजी यक ज़ुबान इहो अर्ज़ कयो त कालू चयो भला छो न, तू असांजो रब आहे, असां तुंहिंजा बाना आहियूं। इन मंज़र खे बिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे। फरमाए अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कन पयोम, अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कन पयोम, कालू बला कलबसी तॾहिं तित चयोम, तंहिं वीर थियोम यार वचन वेड़ी चनसी। उते अल्लाह सां कहिड़ा वाइदा करी आयासीं आलम अरवाह में, मौला तू असांजो रब आहे, असां तुंहिंजा बाना आहियूं, तू असांजो महबूद आहे, असां तुंहिंजा बिदा आहियूं, तू ख़ालिक आहे, असां मख़लूक आहियूं, हुकुम तुंहिंजो हूंदो करीम, मञण लाइ तयारु हूंदासीं, पर जॾहिं हिन दुनिया में आयासूं यार नफ्स निहोड़े छॾियो, शैतान असां खां रस्तो खसे छॾियो आहे। बुल्ले शाह फरमायो हज़रत इंसान के, ओ हज़रत इंसान तू झाती पाए ॾिस त अल्लाह तो में केॾियूं रमज़ूं रखियूं आहिनि। जे कुल फयकून जदू आख्या, कुल फयकून जदू आख्या असां भी कौल हासे, कुल फयकून जदू आख्या असां भी कौल हासे, ला मकान मकान असादा। ये आलम अरवाह जी गाल करे थो, चला मकान मकान असादा, इते बुत विचियान फसियो से मलक सानू सजदा कर दे। सुभान अल्लाह। हे हज़रत इंसान के पंहिंजो मेराज ॾसे थो पियो, पंहिंजो असल जेको हज़रत इंसान जो मक़ाम ऐं मर्तबो आहे, बुल्ले शाह उहो मक़ाम जो इंसान के ॿुधाए। हे जेके भी अल्लाह वारा अथव न, ये अल्लाह वारा हिन हज़रत इंसान के सदाई पंहिंजे रब जी तार ॾसींदा आहिनि। हकीकत ॻाल्हि इहा अथव, मलफूज़ात हज़रत रोज़े दड़ी रहमतुल्लाह अलैहि जी में साईं फरमायो त हिकिड़ो हमराहो जंहिं नंढे लाइ शींहं जो बच्चो पाले, पोइ बकरियुनि सां गॾु हुनखे घुमाईंदो हो, पोइ जंहिंजी सोहबत ओड़ो असर कुदरती हिकिड़े शींहं ओचितो बकरियुनि ते हमलो जो कयो त जीअं बकरियूं भगियूं तीअं उहो शींहं बि उन्हनि सां गॾु भॻो। शींहं हैरान थी वियो, बकरियूं त भॼनि छो त मुंहिंजो शिकार आहिनि, हे शींहं छो थो भॼे? हुन बकरियुनि खे छॾे अची उन शींहं जो पासो वरितो, आख़िर उहो पट ते किरियो आहे, ईअं पियो फतके जीअं बकरी फतकंदी आहे। हुन चयुसि तूं छो थो डिॼे? चए तूं शींहं आहे, मूंखे शिकार कंदे। हुन चयुसि जीअं मां शींहं आहे तीअं मूं वांगुरु तूं भी शींहं आहे। चेसि न, पोइ उन टाइम आईना त कोन हुआ। पोइ बुज़ुर्ग फरमायो हज़रत रोज़े दड़ी रहमतुल्लाह अलैहि उनखे चयो मां शिकार न कंदो, मां सां गॾु हल। उनखे नहर जे किनारे ते वठी वियो, पानी में पंहिंजो भी मुंहुं हयई, उनखे भी मुंहुं हणाए, चे हाणे निहार जहिड़ी मुंहिंजी सूरत आहे तहिड़ी तुंहिंजी सूरत आहे, तू पान शिकारिया, शिकार छो थो थे? बुल्ले शाह फरमायो हज़रत इंसान ओ नफ्स जे जार में फसण वारा, दुनिया जे गफलतुन में घूर निंड पवण वारा, तुझो मकाम केॾो आहे? जे कुल फयकून जदू आख्या असां भी कौल हासे,
ला मकान मकान असादा हित पुत विच आन फसो से मलका सानू सजदा कर दे सुभान अल्लाह यो कुरान ने इशारो ॾिने वइज़ क़ुलना लिल मलाइकति उसजुदू लि आदम अलैहिस्सलाम अल्लाह रब कुरान में फरमाए कहो मुझे आदम के सजदो कयो ओ हजरत इंसान तुझो तो मर्तबो एडो वडो हुयो जो रब पाक मलाइकन को तो के सजदा फो कराए चिल्ला मकान मकान असादा इत पुत विच आन फसो से मलक सानू सजदा कर दे इत खाक विच आन रुलियो से पुल्ले शाह नफ्स पलीत सानू पलीत किता असा मुंड दे पलीत ना से यो हजरत इंसान पंजे रब सा वायदा करे आयो केड़ा वायदा हुकुम तो जो उंदो मन लाए त्यारा करीम रब हर शय में तुझो ताबेदार रहंदुस पुजरे इन दुनिया में आयो बलुटेरा लगस हिकड़ो अंदर में जगे नफ्स चवंदा हल बियो शैतान इन शैतान यजरी फिल इंसान कमजरी दम जिए रत्तु हलंदी आ ये शैतान इंसान जे दिमाग में दौरो कंदो आ सब खां पहरियो शैतान निशानो बनाइंदो आ नजर के अन नजरो सहम मिन सुहूम शैतान शैतान जे तीरन मो वडो तीर नजर है अख दिसंदी आ दिल सोचींदी आ दिमाग नडा माइल थींदो आ पो बानो गुनाह करे वेहंदो आ चवण जो मतलब आ नफ्स शैतान जद करीमा राह मन रहमत बाशद शफात ख्वाह मन पोहे हजरत इंसान जो रब सा वायदा करे आयो उए वायदा विसरी व्या हिते दुनिया में एतरो गर्क थियो जो रब के याद करण जे लाइ हुन के हिकड़ो कलाक बि वांदो कोन्हे या गाल आहे या न ॻाल्हायो वेली भाषा मां तव्हांखे हिकड़ो मिसाल थो ॾियां मिसाल थो ॾियां ॻाल्हि सम्झण में तव्हांखे आसानी सां अची वेंदी ॿाहिरि जा माण्हू आयो पिड़ी लगी पनो आ किल में ढोर काई वियो पिड़ी में वञी विकतो वापारी वरतो लख रुपए जी मेह मसलन लख रुपयो ॾिनई मेह जी वाग वठंदो हाणे लख रुपयो बि वठेसि ऐं पो मेह ॾेई पो चवेसि त खीर मां ॾोंदुमि ॿधल मां वटि हूंदी गाहु तूं विझांसि सच ॿुधायो त हर को चवंदुसि दा तूं ज़ालिम आ पैसा जॾहिं वरतई सौदो कयुई त हाणे मेह तुंहिंजी नाहे मेह आ वापारी जी तुझी हुई तॾहिं जेतिरी तो पैसा कोन ॾिना हाणे पैसा तो वरता में ॾिनई हाणे तुझो कोई दावो कोने को हाणे इन ॻाल्हि खे समझ में रखजाए कुरान जी आयत तो पढ़ा रब फरमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह अल्लाह भी मोमिनन सां वापार कयो आ ॿ शयूं वठंदो मां जन्नत ॾींदो मां केड़ियूं ॿ शयूं इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अल्लाह मोमिनन सां वायदो कयो केड़ो वापार कयई इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बशयू तव्हां ॾींदो बिअन्न लहुमुल जन्नह तव्हां आलमन को पुछो मौलविन को पुछो त इहा बाप बदले जी आ माना थींदी त बशयू ॾींदो त जन्नत ॾींदो मां केड़ियूं माल भी ॾियो त जान भी ॾियो हाणे अल्लाह सां असां सौदो कयोसीं ओ मुंहिंजा मौला जान भी तुझी आ माल भी तुझो आ पो जॾहिं रब खां जन्नत वरती से ओ गफलत जी निंड में सुमण वारा रब जी ज़ात के भुलाइण वारा हजरत इंसान
जॾहिं रब सां वापार करे आयो आ मौला जान भी दिनी माय माल भी दिनो माय जन्नत वरती माय जॾहिं जन्नत वरतई जान ऐं माल रब के दिनुई हाणे या जान तुझी ना है हाणे या जान रब जी आ उथणु बे रब खातिर वेहणु बे रब खातिर सुम्हणु बे रब खातिर लैंदैन बे रब खातिर मोहब्बत भी अल्लाह खातिर दुश्मनी भी अल्लाह खातिर ऐं जेको माल आ इहो भी दिनो आ असां जो माल ऐं जान मुझे करीम रब जा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो वापार कयो त मुझे महबूब जे सहाबा करे ॾेखारियो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु मुझे महबूब मोकिलियोसि फरमायो इस्लाम जी मदद कयो सोनो सिद्दीक़ घर वयो तवज्जो सां ॿुधजांइ उमर फारूक भी वयो आ अध माल खणी आयो आका फरमायो उमर घर केतिरो छॾे आयो आ अर्ज़ कयई अधु खणी आयो आ अधु बच्चन लाइ छॾे आयो आ आका फरमायो उमर वेही रहो जॾहिं उमर सही वेठो अबू बकर सिद्दीक़ आयो करीम नबी फरमायो मा अबू कई तले हलिक ओ अबू बकर घर छा छॾे आयो आ अबू कई तुलहुल्लाह व रसूलहू ओ करीम महबूब घर छॾे आयो आ त रब उन जे रसूल जो नालो छॾे आयो आहियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह जान भी हे त माल जो सौदो हुयो पर जान जो सौदो भी ॿुधायां कुरान जा अमिल केर हुया हुजूर जा सहाबा हुया अबू बकर सिद्दीक़ सां हिकु भेरो पुटु वेठो मुसलमान थियो उन खां पोइ चई बाबा मां कलमो कोन पढ़ियो हो तो अबू बकर सिद्दीक़ पहिरें ॾींहंनि में मुंहिंजे सरदार ते कलमो पढ़ी छॾियो बाहर कहे चवण जो मतलब पो चई बाबा हिकड़ी जंग में तो असा पियो पुट आमा सामा थियासे तुझी गर्दन मुंजी तलवार जे हेठों अची वई बाबा हिय जो निहारिया अबूआ दिल चयो ओ अबू बकर जा पुट पी मारे काफिर तो के केड़ो ताज पाराइंदा अबूआ नंढे करे वडो करे पालियई पीउ के छडे दे ही आयल तलवार मथे खणी छडी मार सोने सिद्दीक के जोश आयो साईं फरमायो काबे जे रब जो कसम जे मुंजी तलवार हेठों तुजी गर्दन अचिया नबी जो दुश्मन समझी कटे छड्या आया ये थी पतंग परवाना डॉक्टर इकबाल जो रस्म अज़ा रह गई रूह बिलाली न रहा फलसफा तो रह गया तलकीन गजाली न रही असा नाले जा मुसलमान आयो हां हकीकत गाल या तो हाल कुर्बान माल कुर्बान सुभान अल्लाह हाल कुर्बान माल कुर्बान घोरिया लुडाणो फिदाते फकीर जो शल रुसे मराणो मुयलसी मानो मुनासिब न में धरा अल्लाह के जान भी ॾिनी से माल भी ॾिनो से जन्नत वरती आया से सौदो उत करी आया से हिते फिरी अची पंहिंजी जान के पाण था इस्तेमाल कयो ये आहे या ना है माल रब जी राह में ॾियण लाइ तैयार न आहियूं बिलखुसूस ज़कात भी न ॾींदा आहियूं मुंहिंजे महबूब नबीअ जा उम्मती माल उहो भलो जेको उस्मान गनी वारो आहे दे कंहिंखे थो दे कंहिंखे थो रब फरमायो मुंहिंजे नाले ते ॾियण वारा तू कॾहिं गमगीन न थी जाए तुंहिंजो मिसाल गरीब हारी वांगुरु आहे मसलुल लज़ीना युनफ़िक़ूना अमवालहुम फ़ी सबीलिल्लाह कमसलि हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबुलतिन मियतु हब्बा रब फरमायो हारी बोरी कुल्ले ते खणी वेंदो आ जमीन में सटींदो आ अल्लाह ते तवक्कल रखंदो आ जमीन में दाणो सटींदो आ मां रब उन दाणे मो थुबो फुटाईंदो आ हर थुबे में 7 सिला हूंदा आहिनि
फी कुल सुंबुलतिन मियतु हब्बा सतन सिलन में सत संग थींदा हन हर संग में 100 दाणो थींदो आ हारी हिकु छॾींदो आ मां रब 700 मोटाए ॾींदो आहियां मुझे नाले ते ॾींदो तो 700 ॾींदो आ अदा जन ॾिनो न उन जी भी ॻाल्हि ॿुधायां उस्मान गनी आयो महबूब जी दरबार में अची अर्ज़ कई या रसूल अल्लाह महबूब के अर्ज़ कर त मुंहिंजा करीम नबी हाणे मूंखे माल जाम है माखे माल न मिले जिब्राइल लही आयो करीम नबी दुआ घुरी मौला उस्मान अर्ज़ करे थो करीम हाणे मूंखे माल जी ज़रूरत न है नबी जी गुलामी भलिया रब जिब्राइल मोकिलियो महबूब मुझे उस्मान के सलाम दे इहो फरमाएस तू मुझे नाले ते ॾियणो बंद कर त मां भी तोखे ॾियणो बंद करिया छो तो मां रब कंहिंजो कर्जा ही न थींदो आहियां वायदा केड़ा कया से जान भी तुझी माल भी तुझो जन्नत दे रब फरमायो जन्नत दिनी माव माल ऐं जान हाने मुंहिंजा थवा उते सौदो करे आयसे लख रुपयो दे मेह वरतई पो भी जे करे भाग्यो चवे त मेह जो खीर मां ॾोंदुस त सजी कमेटी वारा गोठ वारा बिरादरी वारा पूरी सिंध वारा चंदस खोटो तू आ जरी पैसा वरता थी त पो मेह में हक न रहियो न पो तू भी जरी जन्नत वरती आ त पो हिन जान में तुझो हक ना या जान रब जी आहे हां ऐ असा इन जान की अलाए काडे था निहोरियो पाचन को सुथण मथे लगी पई हणी 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 दुनिया जे लाए असा गर्क थी वियासे खुदा जी जात जो कसम असा को रब विसरी वियो हां ये सौदो त करी आया से पर हिते फिरी आसे हां बेटा ये फरमायो यार जेड़ी आयस जिया तेड़ी मिला तन सा ओ जो सौदो करे आवा चल सौदे ते पूरो रहा जेड़ी आयस जिया तेड़ी मिलाओ तन सा लाला जो तलतीफ चवे मुंदल उठामी माड़ी लगुम मिहणो सब जमांदर सिया कायारी तिस कांध जी रहते रही कंदु खणंदस कीया मनई मारू वड़न जे सुभान अल्लाह अल्लाह सा वायदा करे आया से अने एकड़ो बियो मिसाल तो पन्ने में पिलाट वरतो मिसाल ॾेई तोखे समझाए तो त ॻाल्हि आसानी सां तुझे ज़हन में ईअं लहे जीअं वारी में पानी लही वेंदो आहे पन्ने में तोदा खणियो हण मार करे 5 रुपया गॾियई 2 वेसा पन्ने में वरताई हाणे वरी 2-3 साल कमाए वरी चई त यार हाणे नी जाइ खे ठाराया मिस्त्री भी आंदई मजूर भी आंदई बजरो भी आंदई सीमेंट भी आंदई सरियो भी आंदई सब कुछ सिरांदई पो महीनन जा महीना लगातार कम करे पघर वहाए रंग रोग न करे भलो घर जने तुझो तैयार थियो हाने तुझा थक लगी व्या त इन घर में सुकून वठंदुस ओच तो को डाढो मुड़स अची तुझो कड़ो खड़काए चवे त ये किन जाए में फारिग थियण जी कोशिश कर जल्दी निकिर या जाए तुझी ना है या जाए मुंहिंजिया उन वक्त हुन जी ज़बान मो निकरंदो यार वडो को ज़ालिमा प्लाट भी मुंहिंजो तमीर भी मुंहिंजी घर भी मुंहिंजो ठाए तैयार कयुम पंहिंजे रहण जे लाइ हाणे मूंखे कढे थो सॼी दुनिया उनखे ज़ालिम चवंदी ॻाल्हायो मां चवंदी या न चवंदी हाणे यो मिसाल तो समझ में अचियो हाणे वरी कुरान पढ़ी इन मिसाल के भेट दींदो मां तोखे सॼो मसइलो समझ में अची अल्लाह जिए तू प्लाट वठी जाए ठहराई ती हजरत इंसान तोखे भी तरफ तामीर कयो आहे न किए ठाहे तोखे पुछ कुरान खो फरमाए सुम्मा खलकना नुतफता अलकतन फखलकना अलकत मुदगतन फखलकना मुदगत इज़ामन फकसौना इज़ाम लहमा ओ मगरूर थी हलण वारा गरीबन के सताइण वारा दिलेर थी डाढ करण वारा कने सोचो थी तमा छामो ठयलाया माउ जी रिम में यो नुतफो पीउ जो पयो आ रब फरमायो वो नुतफो दाखिल थींदो आ
40 ॾींहंनि खां पोइ मां रब उन नुतफ़े मां रत जो दिगु बणाईंदो आहियां जंहिंखे अरबी में अलक़ो चइबो आहे सुम्मा ख़लक़ना नुतफ़ता अलक़तन 40 ॾींहंनि खां पोइ उहो रत जो दिगु थींदो आहे वरी ॿिया 40 ॾींहं गुज़रंदा आहिनि फ़ख़लक़ना अलक़त मुदग़तन पोइ उन रत जे दिग मां क़ुरान थो फरमाए अल्लाह तो फरमाए उन रत जे दिग मां मां गोश्त जो लोथड़ो ठाहींदो आहियां फ़ख़लक़नल मुदग़त इज़ामन 120 ॾींहंनि खां पोइ करंगे वारी हड्डी पैदा कंदो आहे रीढ़ वारी हड्डी चेल वारी हड्डी समूरा हड्डा पसराटियूं जंगा इन सां मिलंदा आहिनि रब जे क़ुरान फरमायो सुम्मा ख़लक़नल नुतफ़ता अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुदग़तन फ़ख़लक़नल मुदग़त इज़ामन जॾहिं हड्डा ठही वेंदा आहिनि फ़कसौनल इज़ाम लहमा पोइ असां इन हड्डनि ते गोश्त जी चादर चाढ़ींदा आहियूं तू घर ठाहियो तैयार कयो मां इन में रहा रब फरमायो मां तोखे तैयार कयुमि त मां तो में रहा हां कल्बुल मोमिन अर्शुल्लाह है बेटा ई को पुछ न तोखे इन कुरान दे दस दे तो चवनी चोवड़कार तू तो हित न गोली हो तके लिको की न लतीफ चवे बारो चोबे पार तीयु सती अरबत संदरो पिरत पनु असा पार नाए नीण निहार तत्तो में तेरो दोस्त जो कल्बुल मोमिन अर्शुल्लाह अल्लाह जी ज़ात फरमायो न ज़मीनन में मापंदो आहे न आसमानन में मापंदो आहे जे मापंदो आहे त मोमिन जी दिल में मापंदो आहे हां अल्लाह सही फरमायो जी तू जाए पे तैयार कई मिसाल ॾेई इन्ही जे करे त हे पोई ॻाल्हि सम्झण में तोखे आसान लॻे रब फरमायो प्लाट वरतुई जाइ ठारायई पघर वहायई त जीअं इन घर में रहा मां भी तोखे नुतफ़े मां सुणी सूरत ॾिनी मां मुख़्तलिफ़ मरहलन में तोखे ठाहियूं रत जो दिग वरी दिग मां गोश्त जो लोथड़ो लोथड़े मां वरी जेके असो करंगे जी हड्डी ठाही मां मथों गोश्त जी चादर चाढ़ी मां तुझे जिस्म में हिक एड़ी शइ रखियम जंहिंजो नालो दिल आ मुंज मां रब जी ज़ात चाहियो तोखे तैयार करे मां रब तो में रहा तू घर ठाहियो त मां रहा मां तोखे ठाहियो त मां तो में रहा समझ में ॻाल्हि अचेव थी मुंहिंजी हां मां तो में रहा ऐं तू वरी छा कयो मां ठाहियुमि तोखे पंहिंजे लाइ त मां तो में रहा जॾहिं दुनिया में आए तो शैतान सां यारी रखी जोर सां धाड़े लखे अंदर जगह ॾिनई उन जाइ ते विहार हुई जिते रब जे रहण जी जाइ हुई जे छा खाऊं वञी छो यार बेली थिए मियल जो वट कंज ज करीम जी यार जग जो वाली जो सौखो हूंदो सो जन जो इश्क अल्लाह सी ता थोड़ो मेन रोड ते निकरी ॾिसो केरो हिन महांगाई जे दौर में मसरूफियत जे दौर में केरो कंहिं अचण लाइ तैयार न आहे रोड ते वञो खुदा जो कसम गाॾियुनि जूं गाॾियूं हन काॾे जे कलंदर ते वञो था हां सॼी दुनिया थी अचे पई छाजे करे उन्हनि रब खे यादि कयो रब माण्हुनि जे दिलनि में एॾी मोहबत सटी जो पंध करे 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 अल्लाह वारनि वटि अचनि था पिया जे सारी रात सुभान जागी जल याद कयो उन जो अब्दुल लतीफ चवे मिट्टी लधो मान कोड़े कन सलाम अचियो आतण उन जे मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम
ये अल्लाह जी ज़ात तोखे ठाहियो गाल जो मतलब पंहिंजे असल मकसद ते अचां जे तू घर ठाहियो त मां रहां रब फरमायो मां तोखे ठाहियो त जीअं मां तो में रहां तो अची धाड़ेल रहायो तो अची नफ्स रहायो तो अची शैतान रहायो मुझे रहण वारी जाइ ते पो मेरो थी वए जरूर पुर सिंधी में चवंदा यार कारो बदु कबरे सा रंग न मटाए त आदत जरूर मटाईंदो आ मुझे रहण वारी जाइ ते ऐं तुझे रहण वारी जाइ ते को जालिम ॾाढो करे उनखे जालिम चवंदो आ रब कुरान में फरमायो इन्नहू कान ज़लूमन जहूला हे इंसान जालिम भी आहे त जाहिल भी आहे घर मुंहिंजो रहाए पो शैतान ऐं नफ्स खे समझ में ॻाल्हि अचेव थी पो अदा मेरा थिया रब जी राह भुलाए छड़ी से निमाज़ा हलियो वयूं दीन हलियो वयो ऐं कुरान असां जे हथन में हलियो वयो असां को इस्लाम हलियो वयो वरी भी रब मेहरबान थियो घर तो आखिर मांजो आ न पो छा थींदो हदीस शरीफ जे दिसिया सित जी हदीस है मुझे करीम नबी फरमायो पो जने रात जो पोयो पहर थींदो आ अल्लाह जी रात फरमाइंदो आ बाना जुल्म करे छड़ी मुझे रहण वारी जाइ ते शैतान के तो रहायो हने वरी भी मेहरबान थियो आ हथ खणंदो विंदे त बख्शे छड़ी दो वा सुभान अल्लाह सुभान हर रात यो हुकुम थे तो पोए पहर में कुरान फरमायो ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजि'i यदऊन रब्बहुम खौफन व तमा ते उनन जा पासा बिस्तरन खां खाली थींदा हन पंहिंजी रात रब सां गुज़ारींदा हन वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा रात उनन जी या सजदे में गुज़रंदी आ या क़याम में गुज़रंदी आहे बिटाई फरमाओ चेर सुते संझे मुंह वेड़े मुअल जीया ओ जागो अखिन खे या तू ना देई हथा तो पेई यार कचो के चिन खे चवे सुभान अल्लाह ससुई निंद्र कई न हिकड़ी घड़ी निंद्र कई त सजी जिंदगी पुनल लाए जबल पे जागे चिल्लैल न जागे लिख सी कुली नौ मुकया कुमती पहुंच करीब के इजलिस तो न जुगाए मुठी मेहमानन सी सारी रात विहार जेला निंद्र कया तो रोज रहे थी राह में निंद्रान भागन के ओ भाला ता चन से पुनू की पसंद जेके संजे रहन सुमही रब फरमाया अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम ओ गफलत जी निंद्र में सुमण वारा रब के विसारण वारा महबूबत दुरूद न पढ़ण वारा केड़ी शे तो के अल्लाह उन जे रसूल खां परे कयो यो नफ्स ऐं शैतान आदा पो वरी अल्लाह फरमायो भला जे भुलल हुआ त हर रात पोए पहर में रब सदी दो आ बानन के अचो भला बख्शे छड़ियावा अचो कमियूं कोताहियूं तहां जूं दूर करे छड़िया पो भी वरी के वरले आहिन जोग पखी बिया मचन पर हंज सदाई दुबरा सुते लोक निंड्रू करे है आधी ॾई उडरन ये असुर जो अल्लाह अल्लाह करण वारा रब जा वलिया पो अल्लाह से फरमायो हाने भला हजरत इंसान गलती भी तू जी मांजी जाए ते शैतान के रस्तो दिनुई मार नाराज भी थियो मां भला हाने रात जे पोए पहर में हथ खणो बख्शे छड़ी तो मां अदा अल्लाह मेहरबान आहे न गल है वली वा बेटा चो तो मरो मरड़ मक्की करदा हूं मरो मरड़ मक्की करदा हूं सुते लो कुलतीफ चवे बई खण बाहूं पो लदई जित लाऊं वो माग पसंदे मारोई पो वरी असां असुर जो भी कोन उथियासीं असुर जो भी कोन उथियासीं अदा
अल्लाह से फरमायो भला हाने तू घणो गाफिल आ पर आहे त मुंहिंजो न। अल्लाह से फरमायो 12 महीननि में हिकड़ी रात 12 महीननि में हिकड़ी रात रोज़न को अग में दींदो मां 15 शाबान जी भला पोए पहर में थदड़ी निंड थी अची वई पई थदड़ी हीर घुले थी नथो थे पियो त भला मां मेहरबान थिया कदे कदे तवा ॾिठो हूंदो उञायल नलके ते वेंदो आ उञायल फ्रिज ॾे ईंदो आ उञायल दिले ॾे ईंदो आ दिलो कहंदे न वेंदो आहे नलको कहंदे हली न वेंदो आहे उञायल दरिया हते वेंदो आ पर कदे कदे दरिया मौज में ईंदो आ त उञाले हली ईंदो आ। रब फरमायो बाना असुर जो नथो थे भला मां राज़ी थियो था एड़ी रात न्याय थो जैमें असुर जो को शर्त कोने सिजल ते खो वठी सुबह ताई जेको घुरंदो वींदे नींदो वींदो मां सुभान अल्लाह जे थोरा ई थोरा मुते मारू वड़न जा थर में वारी थोरड़ी तै खां घणेरा पो भलायूं ऐं भेरा गणे गणी दस केतरा पो 15 शाबान मिली ऐं उन खां पो लैलतुल क़द्र जी रात रमज़ान में मिली। खबर अथव रमज़ान जो जेको बाबरकत महीनो आहे इन जे लाइ बुजुर्गनि फरमायो आहे त सालिहनि जा रूह तड़पदा हन त मौला रोज़ो आणे मौला रोज़ो आणे मौला रोज़ो आणे अदा अली सां सभिनि खे मोहब्बत आहे न हैदर करार सां है है मां चवंदो आहियां ऐं दावा सां चवां थो जंहिंखे हैदर करार सां मोहब्बत न आहे उनखे विलायत जी बूई बि कोन ईंदी छो त फैज़ मिलंदो आ वली के वलियन जा हन 4-5 किस्म हिकड़ा हन नजीब बे हन नकीब नकीबन को पो हुंदा हन अब्दाल ई हुंदा हन 7 उनन को पो मथों औताद ई हन 4 इनन जे मथों थींदो आ गौस 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 जने हथ खणंदो आ न त बेड़ा ही पार थी वेंदा आहिनि वली न थींदो आ काबे जे रब जो कसम जेतर ताईं दस्तगीर मोहर न हणंदो आ सुभान अल्लाह जे कदे न दस्तगीर जी दरबार ते न वेंदो भलो पर पाए उडरे ई ते उडरंदी त हिल भी आहे ढूंढ खाई वली न चए बसु नखे पर वरी इहो फैज़ कहीं वट वेंदो मौलाए कायनात हैदर करार आहे वरी हैदर करार को ठप्पो लगंदो पो मुझे महबूब नबी जी दरबार में पहुंचंदो आहे। एक बुजुर्ग पे फरमायो मां पंहिंजे उस्ताद को गाल बुधी उन पे फरमायो बुजुर्ग त जेके आजो हिकड़ो अल्लाह वारो एड़ो हुयो जेको इस्तिखारो कंदो इस्तिखारो ता के बुधायो त कदे बि मिट्री कयो माइट्री कयो व्यापार कयो कारोबार कयो इस्तिखारो आहे इस्तिखारो माना अल्लाह सा मशवरो जे रब को मशवरो वरतो वो कदे बि खसारे में न वेंदो आहे पो उन जे लाइ तरीक़ेकार केड़ो आहे का तो नफिल पढ़े नफिल को पो अलहमद को पो 11 बेरा कुल वला शरीफ पढ़े पो बिनी रकातुन में पढ़ी नमाज को वांदो थे पो वा दुआ है हदीसुन में ता उलमा को जिका सो पुछो हाने ता के याद न थी सकनी अल्लाहुम्मा इन्नी अस्तगफिरुका जिका सो या दुआ है या पढ़ी सुमी पवे अल्लाह सही उन बाने के या तो कम दसी दो जे दिल रोशन हुंदस अंदर जो दियो बरियल हुंदस त डायरेक्ट दसी दस जे न त दिल जो मैलान उन तरफ नुकसानकार हुंदो त परे हटी वेंदो जेके फायदेमंद हुंदो त दिल दे अची वेंदो पो उन बुजुर्ग जो इस्तिखारो एडो कामयाब होयो जो कहीं मदरसे में पढ़ाई पो छा थियो जो टांगा हुंदा हाने रक्षा निकता हन पो टांगन वारा अची गड थी बीही रहंदा अल्लाह करे मुंहिंजे टांगे ते चढ़े जमल चढ़ंदो जैसे मेहरबानी कर भला बुधाए त मां घणो कमाईंदुम पो बुजुर्ग छड़ो कंदो हेठ कंदो उन टाइम बुधाईंदो तू 50 रुपयो कमाईंदे या 100 रुपयो कमाईंदे एडो इस्तिखारो हुंदो पो कई उनखे जेके असो इस्तरार कयो तदा शर्त शरीयत मुहम्मदी में हराम थव चाहे दांदन जी हुजे चाहे घोड़न जी हुजे केड़े भी कबूतरन जी हुजे जो कुछ भी हुजे शरीयत में शर्त हराम है पो उनके चंद इस्तिखारो कर गोया का आसान मजबूर क्यों सुन इस्तिखारो क्यों ओ बुजुर्ग पे फरमाए रात जो टाइम थियो आ सुतो पे हम हमरा आया कुल्लन खोड़ी मुके गिलियो खणी वया एड़े जवान जे अगें सटियो जेको इंतहाई हसीन हुयो जैसे आयो आ मुजरिमा गलत इस्तिखारा कंदो आ शर्त जे लाइ इस्तिखारो कयो थई हुकुम मिलियो ओ अदा
हिन जो फैसलो मां वट न थींदो छो त हिन जो नानो नबियन जे सरदार जो आशिक आहे के वरी अगते गेले विया खणियो सुभान अल्लाह उहो तांजा चोॾहीं जे चंड वांगुरु चमके पियो उन जे अॻियो फिटी कयो उन बि खिली चयो त अदा हिन जो नानो आशिक रसूला मां फैसलो न कंदो मां अॻे खणी वञो जरी टी जा ते खणी वया फरमाए पियो 14 तबक रोशन हुया उते जो पोतुम चो सही मुजरिम आयो आ उन मुर्की फरमायो घोर वन्या मुर्कण तऊ मुर्की फरमाए हिन जो नानो आशिका तंजे करे का सजा न दीनो मास इस्तिखारो खसे छडियोस हुनन मुजा हथ कढिया पुछो मान बुधायो त सही पहिरियों केर हुयो बियो केर हुयो टियों केरा चयो अल्लाह जा बाना पहिरियों हुयो पीरन जो पीर दस्तगीर बियो केर हुयो हुसैन जो बाबो हैदर करार हुयो जे टियों केर हो जे हुसैन जो नानो नबियन जो सरदार हुयो या कड़ी अदा ईअं लगंदी थी तू केड़े भी कामिल पीर जो मुरीद आहे काबे जे रब जो कसम तुझो हथ जो मुर्शिद जे हथ में हथ मिलियो थी यो मुर्शिद के हथ तो न दिनो आ यो हथ तो रसूलुल्लाह जे हथ मुबारक में दिनो आहे समझा गजी चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा सुभान अल्लाह सिद्दीक जे नाले में खुदा वडी बरकत रखी थो सही हजरत हाफिजुल मिल्लत बरचुनी शरीफ और हाफिज मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैहि सब चो रहमतुल्लाह अलैहि वडो कामिल वलियो ओ छा लिखंदो खाक पाए दर्द मंदाने तरीक हाफिज मोहम्मद सिद्दीक जे तो तरीकत जे दर्द मंदन जे कदमन जी खाक आया वडो कामिल वलियो हुयो उन जे दरिया अंदाजो फैज जो लगायो तो अहमद सी खानगढ़ वारे वारे लगायो वो हस्ती वो अहमद सी खानगढ़ वारो फरमाए हरदम हल्ले हाल हवियत मंज हवियत मजमइयत गालिब गैरत थी महवियत सूफी सफी सफ सफा ला इलाहा इल्लल्लाह हवियत सूफी जो एकड़ो एड़ो मकाम जो पान पंजी जान को भी बेखबर थी वेंदो आ हां ख्वाजा निजामुल औलिया चो त हवियत में 3 डी रहे हुआ पर आमन सही पंजे तड़े ते नारो हयो त हरदम हल्ले हाल हवियत सदाई हवियत हुंदी आ हरदम हल्ले हाल हवियत मंज हवियत मजमइयत मा अरबी में गड रहण के चौंदा हन गड हरदम हल्ले हाल हवियत मंज हवियत मजमइयत गालिब गैरत थी महवियत महायमहु यमहुल्लाहु मा यशा महायमहु अरबी में मेटण के चइबो आए गालिब गैरत थी महवियत ए जिस्म जिस्म न रहियो आ जे रही आ त रब जी जात रही आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत हकीकत गाल के पे ना तो सिद्दीक हमेशा दीन जी खिदमत जो नालो आहे हां तहां जे गोठ में भी खुश नसीब आयो जो हाफिज मोहम्मद सिद्दीक उन नाले जे बरकतुन जो अज इहो कमाल आहे जो दुख में सुख में रसूलुल्लाह जी दीन जी खिदमत कंदा रहा हकीकत थव त पोहाने खणी तामन हो जे तईमन फकीरन जो या काजी फकीरन जो या चाचड़न फकीरन जो मतलब गाल आहे दा राणे वटो रात न उनिया पो आयो हे जातियों पाड़ा कौमों बरोच की जामोट की खुदा सो असा इनके हड्डी छली दायो सब को परियो असा रसूलुल्लाह जा उम्मती मुसलमान आयो चेराणे वटो रात न उनिया पो आयो लदीसू लतीफ चवे दातर कनादात कान पुछे थी जात जेके आया से अघी वया सुभान अल्लाह अर्ज करे दोस्त असा मेरा थी व्यासे कदे 15 शाबान जी रात मिली
ऐं शाबान जो महीनो दुरूद जो महीनो इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या जेकी आयत लथी तव ये शाबान जे महीने में लथी तव तंजे करे मुझे महबूब ते दुरूद जरूर पढ़ंदा कयो बुजुर्ग फरमायो है ना त दुरूद जेकी सो सलात मुझे सोने नबी जी दुआ भी आहे दवा भी आहे सलात एक एड़ी इबादत है दुआ मौकूफ बैन समाए वल अर्द जमीन आसमान के दरमियान दुआ लटकल हुंदी आ हत्ता तो सल्लिया अलन नबी जेतर ते महबूब ते दुरूद न पढ़ंदो आहे तर ते तुजी दुआ कबूल न थींदी आहे बल्लु प्या झलन वारन जो कम झलण आशिकन जो कम पढ़णा है ई आहे न ॻाल्हायो वेली मासा ऐं ॿी ॻाल्हि इहा त अल्लाह नमाज़ न पढ़दो आहे नमाज़ को पाक आहे रब ज़कात न ॾींदो आहे ज़कात को पाक आहे रब रोज़ो न रखंदो आहे रोज़े को पाक आहे रब हज न कंदो आहे हज को पाक आहे पर अल्लाह फरमायो मौला ए हे कम त असां समूरा मखलूक जान तो जो कहिड़ो कम आहे रब फरमायो इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी सुभान अल्लाह जड़ी आयत कुरान जी बुधाई मायड़ी सुभान अल्लाह न चाहिए इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी रब फरमायो बाना तो नमाज अकेलो पढ़नो आ पर मां पंजे महबूब नबी ते मलाइकन सा गड दुरूद पढ़ंदो आया पर जे कदे तू चाहे अल्लाह वारो कम करे त दुरूद सजण मुझे महबूब ते पढ़ंदो कर अल्लाह वारो कम अच्छा कुल्हन ते ब मलाइका वेठा सजे कुल्ले वारो नेकियूं लिखे तो खबे कुल्ले वारो बुराइयूं लिखे तो अज जलसे में जीअं न टपियो आ गेट को अंदर या घरों हलियो आ खबे कुल्ले वारे चो सजे कुल्ले वारे के अदा हाने मुंहिंजा हथ निकता छो त हे नेकी दी हलण शुरू कयो थई हाने मां तो इन कागज के बंदी के ठपिया तू कलम के पियो वजा जेतर तई न जलसे में वेठो हुजे सजी रात वेठो हुजे जलसे में मुझे महबूब जी मोहब्बत खातिर आयो आ काबे जे रब जो कसम इन जो कदर तदी पवंदी जने अबाणा मिट्टी मां हवाले कंदे पो आई हिन जलसे में सजे कुले वारो लिखे तो खबे कुले वारो बंद खुदा पनाह में रखे को बद शब्द ॻाल्हाए त सजे कुले वारो चुप थी वेंदो आहे अदा हाणे तू लिखेस बुराइयूं हे लिखंदो आहे खबे कुले वारो सजे कुले वारो नेक लिखंदो आहे मतलब हिकु लिखंदो त ॿियो चुप हूंदो ॿियो चुप हूंदो त पहिरियों लिखंदो हर अमल में ईअं थिए थो पियो बुरो आहे त बुरी वारो बुराई वारो लिखंदो जेको बुराई लिखण ते मुक़रर आहे नेकी वारो सजे कुले वारो लिखंदो पर सुभान अल्लाह तवज्जो कजाए जने तू मुझे महबूब ते पढ़ंदो आ छा पढ़ंदो आ अस्सलातु मुसा गजी चो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह रब बिनी मलाइकन के हुक्म नींदो आ बई कलम सिधा कयो तू जो ने मौली साहब हिकड़े जी तो समझ में गाल अचे थी तो सजे कुले वारो कलम सिद्धो कंदो छो त नेकियूं लिखंदो आ खबे कुले वारो त बुराइयूं लिखंदो आ वो कलम छो सिधी कंदो मां चवां थो अल्लाह उनके फरमाइंदो ओ सजे कुले वारा तू त नेकियूं लिखेस खबे कुले वारो अर्ज कंदो मौला मां त गुनाह लिखंदो आ मां छा लिखां रब फरमाइंदो तू कयल गुनाहन ते लकीर फेरींदो वञे नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी उलमाए आले सुन्नत ये दुरूद में फायदा ऐ दुरूद वारे के तकलीफ पूछे न चयो मां नराणे वटो रात नौ ने आपो आयो जात पाड़ा ना है ने अली महर में वन्यो जात जो सुमरो आ खटी फकीर होयो हसन शाह सोई वारे जो गुलाम होयो मुझे सरदार ते दुरूद पढ़ंदो दुखी वेल तस्त मदीने वारे सही माड़ कयसे हां पोदा जे उते अली महर वारे ते मेहरबानी थे थी तेन हाजी मौलूदी फकीर जे गुलामन ते भी त मेहरबानी थींदी ना पढ़ी तने सुन माखी को मिठो आ कल्ब के करार दींदो आ हाय हाय दुरूद वडी वडी मेहरबानी पर अगे पुराने जमाने जा बादशाह भी पढ़दा हिकड़ो फकीर दुर्वेश होयो उनके असाई कनाऊ अरब छा कंदा दिया घुटे मारींदा हा मारींदा असां भी आयो पर तरीको तब्दील आ
कियां विहारे 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 मारींदा आहियूं इहो बि हिकिड़ो क़त्ल आहे पोइ छा कंदासीं अदा धीअ परणाइण में देरि थी वेंदी निमाज़ वक़्तु अची वञे त जल्दी कर माण्हू फोत थी वञे दफ़नाइण में जल्दी कर धीअ जवान थिए त परणाइण में जल्दी कर चेता छा कयूं असां इहे हथ ठोकियूं पंहिंजूं रस्मां हयूं आहिनि पर जे यार भला ॿुधायो त हुसैन जी अम्मा खां वधीक का शरफ़ शान शौक़त वारी औरत आहे पर ॻाल्हि मुंहिंजी डिघी थी वेंदी पर ॿुधायां दिलि चवे मुंहिंजे महबूब फरमायो मां मेराज ते वियुमि जिब्राइल मूंखे जन्नत जो हिकिड़ो मेवो खणी ॾिनो मां उहो खाधुमि मके में मेराज थियो उन वक़्तु घरवारी अम्मा ख़दीजतुल कुबरा पाण फरमायो मां वापसि थियुमि पंहिंजे घर वारनि सां मिलियुमि उन मां पेट थियो हमल थियो उन मां मूंखे ॼाई धीअ फातिमतु ज़हरा ॼाई पाण करीमन फरमायो जॾहिं मूंखे जन्नत जी सिक लॻंदी आहे जन्नत जी सिक लॻंदी आहे त हुसैन जी अम्मा के घुराईंदो आहे उन के भाकुर पाईंदो आहे त जन्नत जी सिक लॻी वेंदी आहे उन खे महबूबन छा ॾाजो ॾिनो छा ॾाजो ॾिनो मुख़्तसर ॾाजो ॾिनो सिर्फ़ इन जे करे त मुंहिंजा मतां को मुंहिंजो उम्मती जेकी आहे सो परेशान हाल थिए चवण जो मतिलबु इहो आहे त कंहिं फ़क़ीर दुर्वेश खे धीअ उथारियूं हुयूं हाणे से कंहिंखो वञे अॼुकल्ह त मुल्क तमामु ॿरी चुको आहे ख़बर ई नथी पए त अलाए हक़दार अलाए नाहकत या पोइ राति जो मदीने ने मुंहुं करे अर्ज़ु कई सरदार मूंखे को ॿियो वसीलो कोन थी मूंसां महिरबानी कर हिक रात रुनो ॿी रात रुनो जॾहिं टी रात थी आ मेहरबानी थी आ दीदार थियो करीम नबी फरमायो गुलाम छो तो रोई पियो या रसूल अल्लाह कुर्बान वञा ज़रूरत पेश आ फरमायो वञो सुल्तान महमूद गज़नवी खे मुंहिंजा सलाम ॾे उहो तुंहिंजी ज़रूर मदद कंदो चेसई मनी अलाए न मने हुन वटि पेनांगड़ खोड़ विधा आहिनि पाण फरमायो न मने त सलाम ॾिजांसि हर रात में 90,000 दरूद पढ़ंदो आ कल रात तोखे बुखार अची वियो तो दरूद न पढ़ियो या निशानी ॾिजांसि ज़रूर तुंहिंजी मदद कंदो हमरा कशाला करे पहुतो बादशाह सां मुलाकात थी चेसई केरु कहंजो मां मदीने वारे साईं जो मोकिलियल आहियां चेके चऊं आयो काफ़िलो जंहिंजो साथ धणी सरवाण वार वढे वागू कयां पवाऊं दपलाण जहिड़ो पुनू पाण तेरी सिटा साथ जी जंहिंमहिल आका जी ॻाल्हि कयसि तख़्त तो टप ॾेई लथो भाकुर पाए उनखे मिलियो चयसि तख़्त ते वेह पोइ मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि कर तख़्त ते वेहण जो हक़दार त तूं आहे उनखे तख़्त ते विहारे बादशाह हेठि थी वेठो चे हाणे ॻाल्हि कर चे सरदार सलाम पियो ॾे लुड़क वही आया कीअं किने ते मेहरबानी थी आ हबीबन सलाम ॾिनाहन चे मुंहिंजी ज़रूरत है पर निशानी आहे हर रात 90,000 दरूद पढ़ंदो आ कल रात बुखार अची हुई कोन पढ़ी हुई इहा निशानी लगी हिन जी निशानी ॾियण बादशाह जो वजद में अचण वज़ीर के सॾाए चे हाल कुर्बान माल कुर्बान ये आशिक असांजे दरवाजे ते मौलवी मदद थिला मण जो मणो अन्न जो वठण ईंदो त पोइ छोकरे खे मोकिलींदासीं अब्बा चवई तो मां घर कोन ईअं न नकुल लाइ बि अकुल हुजे न चे अब्बा चवई तो मां घर कोन चे हाल कुर्बान माल कुर्बान घोरियो लुडाणो फिदा ते फकीर जो चल रुसे मराणो मुयल सी मानो मुनासिब न में धरा चेस वजीर जो सही कूड़ दो तू 90,000 काथो पढ़दो
चैसे चुप कर, तुझो कम ना है। वञो मदी ॾिनसि, वो हलियो वियो मोटी आयो। वज़ीर चयोसि मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, 90,000 में दुरूद में कलाक लॻंदा आहिनि, मां तोसां सदा ई गॾु हूंदो आहियां, तूं त पढ़ंदो ई कोन्हे। चई चरिया सवलो थी आहे, जॾहिं वेझो थी आयुसि, चई हिकिड़ो दुरूद अहिड़ो आहे जंहिंखे हिकु भेरो पढ़ण सां 30,000 दुरूद जो सवाबु मिलंदो आहे। मगरिब जी नमाज खां पोइ थोरी मां देर कंदो आ, चे बेशक कंदो आ, 5 मिंट देर कंदो आ, चे बेशक कंदो आ। चे उन 5 मिंटनि में वो दुरूद मां 3 भेरा पढ़ंदो आ, या मूंखे ख़बर आ, ॿियो मुंहिंजे सरदार खे ख़बर आहे। रमज़ान जो महीनो अचे थो पियो, मुंहिंजा करीम नबी आया, 4 थी वञो ऐं रमज़ान ईअं धोईंदो आहे, ईअं धोईंदो आहे। अली साईं सां मोहबत करण वारो हथ खणाया मां न त हैदर करार सां मोहबत कंदा हो। अली साईं खां पुछोसीं तोखे भली शइ कहिड़ी लॻंदी आहे? अली साईं फरमायो सियारे जो वज़ू ऐं उन्हारे जो रोज़ो हो। हिकु रखूं कोन, ॿियो वरी एतिरा छुड़वा गतियाऊं जो ओताकनि में वेही छा कंदा आहियूं, मज़ाक कंदा आहियूं रसूलुल्लाह जे दीन सां। न तो घर छॾिया, न तो बच्चा छॾिया, न तो खून जूं नदियूं वहायूं। हा चवंदा आहिनि पेरनि जो क़दुरु मंडे खां पुछ, हथनि जो क़दुरु कंहिं टुंडे खां पुछजांइ, अखियुनि जो क़दुरु कंहिं अंधे खां पुछजांइ, अबे अम्मा जो क़दुरु कंहिं यतीम खां पुछजांइ, दीन जो क़दुरु हुसैन खां पुछजांइ। पोइ वेही ओता कंदे चवंदा आहियूं, चवंदा रोज़ा उहे रखनि जंहिंखे घर में अन्न कोन्हे। अहिड़े चवण इन तुंहिंजे इन 2 लफ़्ज़नि सां तो थिए अल्लाह ऐं उनजो रसूल नाराज़ थींदो आहे, छो त हुनजी शरीयत सां तूं मज़ाक कंदो आहे। हाउ हाउ ख़बर आहे तूं हाणे वॾो को पाड़ू पुटु थियो आहे, वॾो निमाज़ी पुटु थियो आहे, असां पाण छॾाईंदासीं, पाण जान ॾींदासीं। तोखे कहिड़ी ख़बर आहे भाउ, जे न हिकिड़ो क़ब्रिस्तान मां निकिरी अचे न, मूंखे काबे जे रब जो कसम असां मानी खाइण विसरी वञे, मानी खाइण विसरी वञे। असां शरीयत सां उल्टी मज़ाक कंदा आहियूं। पर चवां थो त रमज़ान जो भलारो महीनो अचण वारो थी, महबूब इन खां अॻु में उथिया, पाण फरमायूं मेंबर विछायूं, पाण फरमायूं आमीन आमीन। सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह छा जे करे? पाण फरमायूं जॾहिं मां आयुम त जिब्राइल अर्ज़ कयो, मौला जंहिं वटि अबू अम्मा कुराड़ा हुजनि, हे मुंहिंजा नौजवान भाइर तवज्जो सां ॿुधनि, जंहिंजा अबू अम्मा कुराड़ा हुजनि उन्हनि जी ख़िदमत करे जंहिं जन्नत हासिल न कई उहो शख़्स चल बर्बाद हुजे। मां नबियनि जे सरदार फरमायो आमीन। वरी ॿियो कदम रखियुमि, चई त मौला जंहिं वटि रमज़ान जहिड़ो भलारो महीनो अचे पोइ बि रुठल रब खे रिझाए न, अहिड़ो शख़्स बर्बाद तबाह हुजे। नबी साईं फरमायो आमीन। जॾहिं मां 3 ॾाके ते कदम रखियो, जिब्राइल अर्ज़ कयो मौला हिन हबीब जो मिठो नालो जेको ॿुधे दरूद न पढ़े उहो शख़्स जल रहमत रब जी खां परे हुजे। तंहिंजे करे रमज़ान जो अहिड़ो भलारो महीनो अथव। मां सलाह ॾियां ज़कात कोन कढंदा आहियूं असां सिंधी, 2 बीमारियूं आहिनि, हिकु त धीअ खे हक़ न ॾींदा आहियूं, धीअ खे मिल्कियत में हक़ न ॾींदा आहियूं, ऐं ॿियो त असां ज़कात न ॾींदा आहियूं। पोइ जेकॾहिं ज़कात भलारो हा ॾियणु चाहे थो पियो त रमज़ान में ॾे, छो त रमज़ान जो अहिड़ो महीनो आहे, अहिड़ो महीनो आहे जंहिंमें हिकु फ़र्ज़ पढ़ त 70 फ़र्ज़ जो सवाबु मिलंदो आहे। जॾहिं बाने जा उज़वा तंग थींदा आहिनि, मादो ख़ुश्क थींदो आहे, उन जे वात मां हिकिड़ी बणास ईंदी आहे। मुझे महबूब नबी फरमायो, अल्लाह जी ज़ात फरमायो, बाने जे वात मो निकतल बुख जे करे या बणास मां रब के मश्क खां वधीक प्यारी लगंदी आहे। जीअं न यूसुफ अलैहिस्सलाम जे सदके अल्लाह याकूब अलैहिस्सलाम जे 11 पुटनि जा गुनाह माफ़ करे छॾिया हा, ईअं रमज़ान जे सदके अल्लाह समूरनि महीननि जा गुनाह माफ़ कंदो। चवावीं रोज़ो रखंदा कयो, जंहिं घर में चुल्ह न ॿरंदी आहे उते अल्लाह जे रहमत वारा मलाइका न ईंदा आहिनि। अदा मुस्लमान भाउ, रमज़ान जो पहिरियों ॾहाको जेको आहे उहो रहमत आहे, ॿियो ॾहाको जेके आहे ईअं सम्झो बख़्शिश आहे, टियों ॾहाको जहन्नम खां आज़ादी आहे। ऐं वरी वॾी ॻाल्हि इहा अथव त रमज़ान में 70 फ़र्ज़ जो सवाबु मिलंदो आहे। रमज़ान में असां नफ़िल पढ़ो, असां छा कंदा आहियूं जुमे जे ॾिहाड़े ईंदासीं, उन टाइम जॾहिं मौली साहब लठ खणी ख़ुतबे लाइ तयारु थींदा,
ये वरी नमाज पढ़ंदा न सजे पासे सलाम वराए खबे पासे हिय जो निहारींदो त अध सब हली वेंदी आहे भला को एड़ो कुड़मी ॾिठो अथव जे फसल ताते ठाहे लाबारो करे देरो कढी चादर छंडे जिमीदार खे चइबो हाणे तोड़े बि ख़ैर मारे बि ख़ैर ये को कंदो आहे ॻाल्हायो बस न कंदो आहे न छो त देरो आहे बा देरो केरु छॾींदो पोइ दुआ बि त इबादत जो देरो आहे न इहो छो थो छॾे पियो तंहिंजे करे नफिल पढ़ंदा कयो सुन्नतूं पढ़ंदा कयो अल्लाह जे तो हम कोई भी न पढ़े त रब जी उलूहियत के को लोडो कोन ईंदो रब रब आहे उन जी मखलूक इबादत करण लाइ मलाइका भी आहिनि सारी ज़मीन अर्श वारा भी हुन जी इबादत कंदा आहिनि पर तुंहिंजो फ़ाइदो आहे मां हदीस शरीफ़ में पढ़ियो त बानो जॾहिं नफिल पढ़ंदो आहे क़यामत जो ॾियारो थींदो फर्ज़ खुटी पवंदसि अल्लाह से फरमाईंदो मलाइका अर्ज़ कंदसि 75 साल उम्र अथसि फर्ज़ कुल 30 सालनि जा थियनि था पिया रब फरमाईंदो हले अब्दी मिन रुइन ॾिसो त सही मुंहिंजे बाने जा के नफिल आहिनि मलाइका अर्ज़ कंदा हा मौला नफिल अथसि अल्लाह जी ज़ात फरमाईंदो मलाइको इन नफिल के फर्ज़ जो दर्जो ॾेई मुंहिंजे बाने के जन्नत ॾे मोकिलियो हिकु फर्ज़ पढ़ो त 70 फर्ज़ जो सवाब हिकु नफिल पढ़ो त फर्ज़ जो सवाब वॾा खुश नसीब आहियूं जो अल्लाह तव्हां के असां के 20 तराबियूं नसीब कयूं आहिनि पर हिकड़ी ॻाल्हि कंदा हूंदा बस अॼु थकल आहियूं जल्दी कजाए माना क़ुरान खे चिचिरी जाए हे क़ुरान पढ़ंदा हा त मुंहिंजे महबूब जा सहाबी पढ़ंदा हा कुरान पढ़ण वारनि खे अॼु बि तूं तकलीफ़ पहुचई दुख पहुचई मुंहिंजे महबूब नबी फरमायो मजतमा क़ौमुन फी बैतिन मिन बुयूतिल्लाह अल्लाह जे घरनि में जंहिं घर में कुरान पढ़ियो वेंदो आहे यतलून किताब अल्लाह व यतदारसूनहु बैनहुम जंहिं में कुरान पढ़ियो वेंदो आहे इल्ला नज़लत अलैहिमुस सकीना उन्हनि जे मथां सुकून नाज़िल थींदो आहे व गशियतहुमुर रहमा रब जी रहमत हुननि खे वेढ़े वठंदी आहे व हफ़तहुमुल मलाइका मलाइका हुननि जी महफ़िल में अची वेंदा आहिनि पोइ जॾहिं बानो कुरान पढ़ंदो आहे हाफ़िज़ जूं तराबियूं सॼे ॾींहं जा थकल बुख जा मारियल जॾहिं निमाज़ ते 20 तराबियूं पढ़ंदा आहिनि रब मलाइकनि खे फरमाईंदो आहे मलाइको ॾिसो त मुंहिंजे बाननि ॾे नफ़्स बि बछो थमान शैतान बि हिननि सां सदाई कढ हूंदो आहे अॼु सभु कुझु छॾे मां करीम रब जी बारगाह में आया आहिनि ता शाहिद हो मां बख्शे छड़ियो मां 20 तराबियूं माना 20 फर्ज 5 फर्ज एक फर्ज 70 सां वञे तो पाण ज़रब कजो वञी केतिरो भलाई थे थी पई वरी कुरान जा बुजुर्ग कुरान जा ख़त्म कढंदा आहिनि तंहिंजे करे रमज़ान जे महीने में अञा ॿी ॻाल्हि रमज़ान जे महीने में पाड़े वारनि जो ख़्याल कर पीउ कुराड़ो थी नथो रखी रुगो असां वटि ईअं था न सभु हीला कंदा आहियूं त अलाह करे रोज़नि खां जान छुटे कीअं चए थी मां खे थोरी तबियत ख़राब थी पवंदी आहे कमज़ोरी थींदी आहे अपा कमज़ोरी कंहिंखे न थींदी आहे 14 कलाक जो ॾींहुं थींदो त कमज़ोरी त थींदी न ख़बर थी बानो अलाह खाइण खां पाक आहे मलाइक खाइण खां पाक आहिनि पर जॾहिं बानो न खाईंदो आहे बाने में मलकूती सिफ़त अची वेंदी आहे मलकूती सिफ़त अची वेंदी आहे अलाह खे असांखे बुख मारण में कहिड़ो फ़ाइदो मिलंदो आहे इहा असांजी रूहानी तरबियत थींदी आहे ऐं अमीरनि खे अलाह 12 महीने रमज़ान जा रोज़ा रखाए थो पियो ऐं इहो फरमाए थो बानो जॾहिं 14 कलाक बुख लॻंदी थी जिस्म साणो थींदो थी मादो तपी वेंदो थी पोइ बेचैन थींदो आहे ओ कोफ्ता पुलाव खाइण वारा कॾहिं हिकड़े रोज़े सां बुख ॾिनी मां त 11 महीननि जे ग़रीबनि बुखाइलनि जो बि तोखे क़दुरु पवंदो एड़ो भलारो महीनो अदा रमज़ान जो पोइ कोशिशि कयो इहा पोइ जेके नौजवान आहिनि उहे ईअं कोन थींदो जेको रोज़ो न रखी सघे उन त बाबा हर कंहिंखे लॻंदी आहे चए पोइ असां फिदियो ॾियूं था बाबा फिदियो सभु कंहिंजो हुजे त सॼी दुनिया कणक सवली आहे ॿोरी अन्न जी खणी सॼो महीनो आज़ादु हुजे ईअं न आहे उहो रखे जेको 70-80 साल खां किरास हो उहो न रखे सघे थो रोज़ो कुराड़ो आहे डॉक्टर झलियो अथसि हकीम दादा हाणे तूं न रखंदे रखे थो त मुड़ुसु साणो थी वञे थो बेहोश थी वञे थो हिकु रोज़े सां हफ़्तो बीमार लॻो पियो आहे उनखे शरीयत इजाज़त ॾे थी बाक़ी जेको ॿियो बीमार आहे कंहिंखे बुखार अची वियो कंहिंखे का मजबूरी थी पई न रखे न रोज़ा उहे उन जे लाइ सवलो तरीक़ो इहो अथव त उहे वरी रोज़ान खां रमज़ान खां पोइ क़ज़ा करे
या वरी तबियत ना सा गुर्दे में पथरी थी डॉक्टर झलियोस बाबा पानी न पीने गुर्दो खुश्क थींदो पथरी अञा वधीक ख़राब कंदी गुर्दे के ठीक आ न रखे पर जॾहिं पथरी निकिरेसि न पोइ पाण मालिक रखे फिदियो न ॾे फिदियो आहे कुराड़े जो ऐं उन खां अलावा रमज़ान जे भलारे महीने में रोज़ा खोलाईंदा कयो ऐं जंहिं वॾनि जूं ज़मीना संभारियूं बीठा हो जाइन में रहो था पिया असां मुस्लमान अहिड़ा सादाऊं 12 महीने अबे जो ॿारो कंदासीं हिकिड़ो वक़्त जो वॻो हिकिड़ी 100 रुपए जी चौंपल हणो मौली साहब खे हाणे दुआ घुरजांइ बाजे उहो तुंहिंजो मज़ार वारो जहिड़ो हुजे हा त तोरी 100 रुपए जी चंपल पाए हा न पाए हा न ॻाल्हायो छो नथा मां सां न पाए हा न इहो वक़्त जो वॻो पाए हा न तंहिंजे करे रमज़ान जे महीने में भलाई कंदा कयो कुरान पढ़ो तो खत्म पंहिंजे लाइ पढ़ तो खत्म अबे जे लाइ पढ़ो जंहिंजी जाइन में रहो था जंहिंजूं ज़मीना खाऊं था जंहिंजी मिल्कियत खाऊं था जे निमाज़ पढ़े त हिकिड़ो नफ़िल पंहिंजे लाइ पढ़ंदो आहे हिकिड़ो नफ़िल अबे जे लाइ पढ़ंदो अञा सवलो तरीक़ो ॾिसे असां छा कंदा आहियूं ईद ते वेंदा आहियूं पोइ फितराणो ॾींदा आहियूं ग़रीब खे अरे बाबा कंहिं ग़रीब खे ॾे त अॻे ॾे न 10 तारीख़ ते ॾेसि त को कपिड़ा त सिबाए न पोइ दर्जी बि कोन वठनि तो वारे पैसनि जो फ़ाइदो कहिड़ो पर अञा भली ॻाल्हि ॿुधायां थो पियो त जेकॾहिं भलाई करणी थी त कंहिं यतीम सां कजाए मुझे महबूब नबी फरमायो यतीम जे मथे ते जेको हथ खाली फेरीदो आहे न जेतिरा हथ में वार ईंदा अथसि अल्लाह ओतिरो सवाब ॾेई छॾींदो आहे ऐं रमज़ान जे महीने में घर में मानी पचायो मस्जिद में ज़रूर मोकिलींदा कयो छो त को मुसाफ़िर आयो अड़ियो तुड़ियो आयो मौली साहब 5 रोज़ायत जेके निमाज़ जा पाबंद आहिनि कंहिं हिकिड़े बि लुक़मो खाधो अल्लाह रोज़ायत जेतिरो सवाब उनखे ॾींदो आहे पाण रोज़ा रखो पंहिंजे दोस्तनि खे रखायो पंहिंजे घर वारनि खे रखायो ऐं उन खां अलावा जेतिरो थी सघे रमज़ान में ख़ैर ख़ैरात कयो ऐं अल्लाह राज़ी थींदो तव्हां सां खां साईं फरमायो बसि मुख़्तसर इहा त दरगाह ते वञणु जाइज़ आहे या ना जाइज़ दरगाह ते वञणु जाइज़ आहे अल्लाह वारनि ते अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त दरगाह ते वञिजे पर हाणे ॻाल्हि इहा आहे जे साईं उते वञी पढ़नि खे चूमियूं ॾींदा आहिनि मिटियूं चटींदा आहिनि वरी चकर ॾींदा आहिनि वरी तवाफ़ अब एतिराज़ त एतिराज़ कंदड़ी थियूं पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो पुछां वण कंदा हुओ न वण या को घर जो भाती बीमार थी पए दवा कराईंदा हुअसि या गुटे मारींदा हुअसि ॻाल्हायो वरी मां मुड़सन जी कुड़मिन जे कुल्हनि ते पंप हूंदा आहिनि स्प्रे कंदा आहिनि अब जी तो लॻो आहे जी तो ख़त्म थिए ईअं न या पाड़ो पटे सटींदा हो बूटे खे पोइ ॻाल्हि इहा आहे भला जेको मस्जिद में अचे निमाज़ पढ़णु न अचेसि पोइ हुनखे मुनी साहिब कन खोटी चवंदा हलो तोखे निमाज़ पढ़णु कोन थी अचे ॿेरा मस्जिद में न ईंदो करे चवंदुसि को दाना हो हुनखे न न अरे बाबा दरगाहुनि ते जो वञनि था माण्हुनि खे नथो अचे त ईअं छो था चओ त न वञो ईअं छो नथा चओ त हीअं वञो सुन्नत तरीक़ो जेको आहे उहो ॾस न छो थो करे पियो हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे वॾी ॻाल्हि इहा आहे त छंछर जे ॾींहुं मुंहिंजा करीम नबीअ हज़रत हमज़ा साईं जी मज़ार ते ईंदा हुआ मज़ार ते वञे तरीक़ो मां ॾिसिया कुझु समझदारी बि असांखे करणु घुरिजे ईअं न कजे वली राज़ी तॾहिं थींदो आहे जॾहिं क़ुर पढ़िजेसि वञो उनजी मज़ार ते मज़ार हीअं हूंदी आहे पेर ॾखिण ॾे हूंदा आहिनि मथो उत्तर ॾे हूंदो आहे खॿे पासे खां फिरी माना सॼे पासे खां फिरी अचे काबे वारे पासे खां छो त मैयत सुतल हूंदा हुनजो मुंहुं काबे ॾे हूंदो आहे न पेरनि ॾो वेहेसि न खॿे पासे ॾो वेहेसि न मथनि ॾो वेहेसि सॼे पासे ॾो वेहेसि ऐं वञण सां चवेसि अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर या अस्सलामु अलैकुम या वली अल्लाह सलाम ॾेसि छो त उहो तुंहिंजो सलाम ॿुधंदो आहे मुंहिंजे करीम नबीअ फरमायो सलाम त ॿुधंदो आहे पर तुंहिंजी जुती जा चिकाट बि ॿुधंदो आहे पोइ वेहेसि उनजी क़बर आहे न हीअ क़बर उनजी हीअं अध ते वेहेसि त जो सुते पई तोखे ॾिसंदो पोइ जंहिंखे कलमो अचे थो कलमो पढ़ो जंहिंखे कुल अचनि था कुल पढ़ो जंहिंखे अलहमदो अचे थो अलहमदो पढ़ो पोइ पढ़ी पोइ दुआ करो सिंधी त अलाह साईं सम्झंदो आहे हर ॿोली करीम रब सम्झंदो आहे पोइ अलाह साईं हिन जो सवाबु नबी साईं जे दरबार में समूरनि ग़ुलामनि में सभु अची था वञनि पिया हिन वलीअ जे दरबार में करीम हितो जो नेक बानो आहे ॾियण वारो तूं आहे हिन वलीअ जे सदके असांजा बेड़ा पार फरमा इहा आहे शरीयत भला ॻाल्हि ॿुधो क़ुर पढ़ण सां वली राज़ी थींदो आहे या उन जे गिलाफ खे मुंहं ते हणण सां राज़ी थींदो आहे क़ुर पढ़ण सां जे हयई बि सही न त भले या मौलवी उनखे मुशरिक चवनि पर क़ुर इन ॻाल्हि जो गवाह हुआ त अल्लाह वारनि जे जिस्म सां लॻल कपिड़े खे बि ताक़त हूंदी आहे पर मां चवां थो क़ुर पढ़ो सोने तरीक़े सां गैर शरई कम न थियनि क़ब्रिस्तान ते भला जे करनि था त उन मोबाइलनि खे तव्हां परे कयो न वलीयनि ते छो था झलियो पिया अचनि इहो सुन्नत तरीक़ो आहे अल्लाह साईं तव्हांजे हिन इलाइक़े खे आबाद कंदो
तंहिंजे करे हाफ़िज़नि खे बि हाणे ताईं ॿाह थो ॿधां त पंहिंजूं रमज़ान जूं तयारियूं कनि ऐं जमातनि खे बि चवां थो केतिरा थकल हुजो क़ुर सुकून सां ॿुधंदा कयो रोज़ा रखो पंहिंजे पाड़े वारनि खे रोज़ा रखायो को ग़रीब पाड़े में अथव त 5000 खीसे में ॾेई हुनखे चयो बाबा हे राशन आहे तुंहिंजो रोज़ो रखंदो तूं सुतो घर पियो हूंदी अलाह तोखे अजर ॾींदो आहे अबू अम्मा फौत थियल अथव त 2 रोज़ा आहे त चङा नेक निमाज़ी हथ करे उन्हनि खे सॼे महीने जो राशन वठी ॾियो ख़ुदा सां हिन फ़क़ीर पंहिंजो गुनाहगार अखियुनि सां अहिड़ा माण्हू बि ॾिठा आहिनि जेके मुंहिंजे महबूब नबीअ जे दीन जो फर्मा बरदारी में रोज़ो बि रखंदा आहिनि मज़ूरी बि कंदा आहिनि अहिड़नि खे ॻोल्हे उनखे चओ अदा मज़ूरी न कर सॼे महीने जो राशन विञाए थो हिते राशन ॾींदेसि क़यामत जे ॾियारे हुसैन जो नानो तोखे जन्नत ॾेई छॾींदो अल्लाह मां मगते जी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं जंहिं हिन जलसे में तावन कयो आहे जेके असांजे मोहतरम उस्ताद हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ सां पोइ चाहे उहे जेके क़ाज़ी साहब हुजनि चाहे उहे चाचड़ साहब हुजनि चाहे उहे थईम साहब हुजनि या जेकी जमायत अहले सुन्नत आहे अल्लाह मदीने वारे साईं जे सदके तव्हांजा बेड़ा पार फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।